ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 25वें अध्याय में ॾिठो हो त कपिलदेव मुनि पंहिंजी माता देवहूति खे ज्ञान ॾियनि था, जंहिंमें हू शरीर, आत्मा ऐं प्रकृति बाबति ॿुधाइनि था। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 26वां अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे कपिलदेव मुनि जो प्रकृति बाबति हाल ॿुधाइण। सभई चयो जय श्री कृष्ण। भगवान कपिलदेव मुनि चयो त हे माता, मां 24 तत्वनि जा गुण तोखे अलॻि अलॻि करे ॿुधायां थो, जिन जे ॼाणण सां तोखे आत्मा ऐं शरीर जी जुदाई मालूम थींदी। सा ॿुध। जो प्रकाश नारायण जी जो सभिनी जीवन जे तन में रहे थो, जंहिंखे आत्मा चइजे थो, सो कॾहिं बि नास नथो थिए ऐं उहो ई आत्मा सभिनी जीवन जी पालना करे थो। प्यारा भक्तों, आत्मा कॾहिं बि नास नथी थिए। उन ॻाल्हि ते कपिलदेव मुनि हिकु एग्जाम्पल मिसाल था ॾियनि त उन आत्मा जो चमत्कार जीवन जे तन में अहिड़ी तरह आहे, जहिड़ी तरह केतिरा ई बर्तन पाणीअ सां भरे उस में रखजनि त उन्हनि मां हर हिकु बर्तन में अलॻि अलॻि सूरज ॾिसण में ईंदो आहे, पर जेकॾहिं उन्हनि बर्तननि खे टोड़जे त उन्हनि में सूरज ॾिसण में नथो अचे। हाणे उन मां ईअं न सम्झणु घुरिजे त सूरज नास थी वियो, मगर बर्तननि जे भॼण करे सूरज जो प्रकाश सूरज में मिली वियो। आत्मा जो हाल बि उन वांगुरु सम्झणु घुरिजे। जंहिंखे अहिड़ो ज्ञान प्राप्त थिए थो, सो आदमी संसारी माया में नथो फासे। वरी जेकॾहिं को आदमी चवे त आत्मा शरीर में मौजूदु आहे त ॾिसिजे छो नथो, जंहिंजो जवाब ही आहे त जहिड़ी तरह काठीअ में आग, तिरनि में तेल ऐं खीर में घी हुजण सां ॾिसण में नथो अचे, तहिड़ी ही तरह आत्मा तन में हूंदे बि ज़ाहिर ॾिसण में नथी अचे, पर ज्ञान मूजिबि उनखे अलॻि सम्झणु घुरिजे। छाकाणि त जेसिताईं उहा आत्मा बदन में रहंदी आहे, तेसिताईं उन जे हुअण करे शरीर में उन जी सुमर्थीअ सां हलण, खाइण पीअण ऐं इंद्रियनि खे कमकार करण लाइ शक्ति मिलंदी आहे, पर उन्हनि सुखनि जो भोगींदड़ आत्मा खे न सम्झणु घुरिजे। आत्मा हिकु नंढिड़ो रूप परमेश्वर जे प्रकाश जो अंगूठे जेतिरो सभिनी शरीरनि में रहंदो आहे ऐं इन ॻाल्हि खे जा ज़ाहिर आहे वीचारे 24 तत्वनि खां आत्मा खे अलॻि ॼाणणु घुरिजे। उन करे जेके आदमी ज्ञानी आहिनि, से आत्मा पुरुष खे अविनाशी ॼाणी उन सां प्रीत कंदा आहिनि। प्रकृतिअ जो रूप पहिरियां ई चङी तरह मालूम नथो थिए। जॾहिं सतो, रजो ऐं तमो गुण उनमें मिली वञनि, तॾहिं उन जो रूप प्रगट थिए थो। परमेश्वर जो नंढिड़ो रूप शरीर में रहण वारो जोग अभ्यास ऐं ज्ञान प्राप्त थियण खां सवाइ कंहिंखे ॾिसण में नथो अचे। उन जे ॼाणण वास्ते यज्ञ, तप, दान, धर्म ऐं ॿिया सभु शुभ कर्म संसार में ठहिया आहिनि। हे माता, उन पुरुष खे सुञाणी पंहिंजो मालिक ऐं पैदा करण वारो जंहिं सम्झियो आहे, सो ॼण सभु कर्म, यज्ञ, तप, दान वग़ैरह करे चुको ऐं उन जे ॼाणण खां सवाइ सभु शुभ कर्म अजाया थियनि था। उन जो ॼाणण को ॾुखियो कोन आहे। भक्ति ऐं प्रेम सां उहो जल्दी सुञाणी सघिजे थो। सो तूं बि भक्ति करे उन पुरुष खे ॼाण, जीअं तोखे कंहिं ॿी ॻाल्हि जे करण लाइ कुझु कम न रहे ऐं संसारी तमन्ना तुंहिंजी छुटी वेंदी। हाणे
मां तोखे 4 क़िस्मनि जी भक्ति ॿुधायां थो, सा ॿुध। कपिल देव मुनि ॿुधाइनि था त सातोकी, राजसी, तामसी ऐं नोदा 4 क़िस्मनि जी भक्ति थींदी आहे। हे माता, उन्हनि जो बयान मन लॻाए ॿुध। परमेश्वर जे मिलण वास्ते सातोकी भक्त जल वांगुरु निर्मल आहे, जंहिंमें सिवाय मुक्ति मिलण जे ॿी का बि मुराद नथी रहे। ऐं राजसी भक्त स्त्री, धन, पुट ऐं ॿिए संसारी सुख मिलण जे वास्ते सम्झ। तामसी भक्ति उहा आहे त मुंहिंजो दुश्मन मरी वञे वग़ैरह वग़ैरह। ऐं नोदा भक्त संसारी सुख, मुक्ति ऐं ॿी कंहिं चीज़ जी चाहना नथो रखे। अहिड़े क़िस्म जा भक्त मूंखे ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि। भक्त उनखे चइजे थो जो मुंहिंजे चरणनि जो ध्यानु, जो कि ॾाढो सुंदर ऐं अति कोमल आहे, घणे प्रेम ऐं सचे निश्चय सां पंहिंजे हृदय में रखी 8 ई पैर मुंहिंजे नाले जो सुमरन करे ऐं कंहिं बि वक़्तु मूंखे न विसारे, हथनि सां मुंहिंजी शेवा ऐं पूजा ऐं पेरनि सां तीर्थ यात्रा वग़ैरह करे। जेके माण्हू सातोकी, राजसी ऐं तामसी भक्ति कंदा आहिनि, उन्हनि जूं इच्छाऊं ऐं कामनाऊं बि मां पूरियूं कंदो आहियां, जंहिं करे हिननि जी महिनत बेकार न वेंदी आहे। पर जो आदमी सिवाय कंहिं इच्छा जे मुंहिंजी नोदा भक्ति कंदो आहे, तंहिंखां मां ॾाढो ख़ुशि थींदो आहियां। हे माता, तूं नोदा भक्ति मुंहिंजी कर त मुक्त पदवीअ ते पहुचंदीअ। पर जेकॾहिं तूं पंहिंजे मन में ई ॼाणंदी हुजे त मां देवहूति, राजा स्वायंभूमन ऐं सतरूपा जी धीउ ऐं करदम जी स्त्री ऐं राजा उत्तानपाद ऐं प्रिय विर्त जी भेण आहियां, सो इहो शरीर जो नातो कूरो ॼाणी हरि भक्त साधन ऐं संतनि सां नातो रखी सभिनी इंद्रियनि जो जेको स्वाद ऐं सुख आहे, तंहिंजी चाहना मूंखे अर्पण कर। जॾहिं अहिड़ी तरह तूं साधना कंदीअ, तॾहिं तुंहिंजे हृदय में आदि पुरुष जो रूप अज़खुद ॾेखारे ॾींदो। ए माता, ही ज्ञान उन आदमी खे मिले थो जो पंहिंजे धर्म ऐं कर्म ते पूरो आहे ऐं ज्ञानवान जो संग करे थो, जंहिं कम जो फल बुरो आहे सो कम नथो करे। जेको कुझु उनखे नसीब मुआफ़िक मिले थो, उन ते संतोष रखी ज़्यादा लालच नथो रखे ऐं पेट भरे नथो खाए, जंहिं करे परमेश्वर जे भॼन ऐं सुमरन में आलस थिए। जिते तीर्थ जो आस्थान ऐं ज्ञानवाननि जो सत्संग आहे, उते रहे थो। जिते सत्संग न आहे, उते नथो रहे ऐं परमात्मा खे पंहिंजे शरीर ऐं सभिनी जीवन में हिकु जहिड़ो ॾिसी बुख, उञ ऐं दुख सुख खे हिकु बराबरि सम्झे थो। अहिड़े आदमीअ खे जीवन मुक्त सम्झणु घुरिजे ऐं जेसिताईं अहिड़ो ज्ञान प्राप्त नथो थिए, तेसिताईं पंहिंजे वर्ण ऐं आश्रम मुआफ़िक कर्म कंदो रहिजे, जंहिं जे करण सां दर्जे बे दर्जे ज्ञान प्राप्त थींदो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 26 अध्याय संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन के हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा के ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।